नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान जे अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ खे ख़ासि अदालत तरफ़ां संगीन गद्दारी केस में मिलंदड़ मौत जी सज़ा ख़िलाफ़ नज़रसानी वारी दरख़्वास्त दाख़िल करण जे मामले में बुॾतर जो शिकार आहे। ज़रियनि इंकशाफ कयो त हुकूमत पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वक़ार अहमद सेठार मथां सदारती रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो न पई करे सघे, पर हू ख़ासि अदालत जे फ़ैसिले खे चैलेंज करण में दिलचस्पी नथी रखे। पर हुकूमत उहिदेदार इन खां अॻु पंहिंजी मीडिया बयान में हुकूमत जे तरफ़ां सदारती रेफरेंस में अपील दाख़िल करण जो ऐलान करे चुकी है। ज़रियनि जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ अंदर कानूनी ऐं सियासी सबबनि जे करे ख़ासि अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जी सख़्त मुखालिफ़ कई पई वञे। ज़रियनि वज़ाहत कंदे ॿुधायो त सियासी लिहाज़ सां ईअं करे पीटीआई अॻुवान इमरान खान जे ख़िलाफ़ शर्मिंदगी जो सबबु बणिजल, जेको माज़ी में परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ गद्दारी केस हलाइण जो मुतालबो करे चुको आहे। तहरीक इंसाफ़ हिकु धुर जो चवणु आहे त कानून लिहाज़ सां हुकूमत कीअं ख़ासि अदालत जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील करे सघे थी, जेकॾहिं हू पाण इन केस में शिकायत कंदड़ आहे। ॿिए तरफ़ इहा बि ॼाण मिली आहे त परवेज़ मुशर्रफ जो वकील सलमान सफ़दर गद्दारी केस जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील जी तयारी करे रहियो आहे, जेका हलंदड़ हफ़्ते दाख़िल कई वेंदी। कुझु हुकूमती उहिदेदारनि चवनि था त केस मशहूर वकील मखदूम अली खान खे ॾिनो आहे। इहा बि ख़बर पई आहे त तहरीक इंसाफ़ जो हिकु हिसो सिक्योरिटी स्टेटमेंट बाबति हाई प्रोफाइल केस कारकिर्दगी न ॾेखारण ते कानून वारे वज़ीर डॉक्टर फुर्ग नसीम ऐं अटॉर्नी जनरल नूर मंसूर ख़िलाफ़ मुतहरिक भी थी चुकी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।